नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के 10 मेल में खबर ॾींदारूं। नेशनल प्रेस क्लब कोट गुलाम मोहम्मद ते फैसलाबाद वासी 11 वरनि जे नीकर जेको पंहिंजो नालो समर अब्बास गलोत्रा ॿुधाए रहियो आहे। हिन सहाफ़ियुनि खे ॿुधायो त फैसलाबाद जे इलाइक़े मवा चक 151 बाई वाला फाटक जो रहंदड़ आहियां। मुंहिंजो पीउ अब्बास फोत थी चुको आहे। अम्मा ॿी शादी करे छॾी हुई। आऊं चाचे अब्दुल गफ़ार वटि घुमण वियल हुअसि त वापसी में मूंखे ढिंगाड़ बुरगड़ी वासी फतू वर्गलाए घर छॾण बदिरां हिते वठी आयो। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त फतू मूंसां ग़लति हरकतूं कंदो हो। अॼु विॼ वठी हिते पहुतो आहियां। जंहिं बाद सहाफ़ियुनि नींगर समर अब्बास के तालका थाने कोट गुलाम मोहम्मद पहुचायो, जितां वरी नींगर के पुलिस ढींगाड़ बुरगड़ी थाने जे SHO हवाले कयो। होॾां रातो करण ते ढींगाड़ बुरगड़ी जे SHO न्याज़ खोसो ॿुधायो त असां जांच करियूं पिया। नींगर घरां कावड़जी ट्रेन वसीले हैदराबाद पहुतो हो ऐं बाद में मुबशिर नाले शख्स हमदर्दी तो नींगर के मदरसे में दाख़िल करायो, जितां नींगर कावड़जी निकिरी आयो ऐं फतू लंजवाणी के हथ आयो, जंहिं पंहिंजे घर में तरसायो। असां फतू के हिरासत में वरतो आहे ऐं नींगर जो मेडिकल चेकअप करायूं था। रिपोर्ट अचण बाद खबर पवंदी ऐं मेडिकल रिपोर्ट अचण बाद कार्रवाई कंदासीं। बज़ाहिर नींगर सां का बि अहिड़ी हरकत करण वारी ॻाल्हि ॾिसण में नथी अचे। नींगर अंडर एज आहे। नींगर पंहिंजे चाचे जो नालो अब्दुल गफ़ार ऐं मामनि जा नाला शाहिद ऐं ज़ाहिद ॿुधाए रहियो आहे, जेके फैसलाबाद जा रहवासी आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।